विरासती प्रेस क्लब आॾो जमियत उलमा इस्लाम यूनिट रब रखियो सोलंगी पारां तहफ़ुज़ ख़त्म नबूवत रैली ॻोठ खां विरासती प्रेस क्लब ताईं मौलवी हफ़ीज़ कीरियो ऐं मौलाना सदाम सोलंगी मुजीब सोलंगी फ़िदा सोलंगी ऐं ॿियनि जी अॻवानी में पहुती। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शान में गुस्ताख़ी बर्दाश्त न कई वेंदी। समूरी दुनिया जे मुसलमाननि खे अहसासु आहे त उहे कंहिं बि पैगम्बर जी शान में ग़लति ॻाल्हि नथा कनि। सलमान राशिदी जहिड़ा माण्हू लानतुनि जे लाइक़ आहिनि। हुननि चयो त जेकॾहिं रहमतुल लिल आलमीन हिन दुनिया में न अचनि हा त इहा दुनिया बि न ख़लक़ी वञे हा। इन मौक़े ते मौलाना जमील अहमद, हाफ़िज़ सिकंदर, अब्दुल हफ़ीज़, अब्दुल लतीफ़ बिरोही, एजाज़ मेतुलो समेत ॿियनि पिणु ख़िताब कयो जॾहिं त रैली में सभई कारकुननि शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।